अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाला का हाल। ग्रुप में सवाल आयो है, तलाक शुदा बाई जी इद्दत केतिरी है। तलाक शुदा बाई तंहिंजी इद्दत ॿ टे प्रकारनि जी है। हिकिड़ो क़िस्म जेकॾहिं इहा औरत जंहिंखे तलाक थी चुकी है, तलाक इन लेवल जी थी जे अॼु तलाक ॾिनो, महीने ॾींहुं रुजू जो इख़्तियार वे थो, फिर महीने ॾींहुं तलाक ॾिनो, फिर महीने ॾींहुं रुजू जो इख़्तियार वे थो, रुजू कई या तलाक ॾे ॾी, 3 तलाकूं थी वियूं। 3 महीना ये तलाक शुरू थी वई, निकाह टुटी वई, इहे हिक ॿिए ते हराम थी विया। ॿिए नंबर ते अॼु तलाक ॾिना, 3 महीना गुज़री विया, रुजू न करें, निकाह टुटी है। अखर सम्झ जा, निकाह टुटी है। भविष्य में नवे सर इद्दत गुज़ारे खां पुठियां इन सां पण निकाह जाइज़ थींदी, इन घोट सां जंहिं तलाक ॾिनी है। अने अहिड़ा कई मुंदा अचनि था। तलाक थी वई, जेकॾहिं औरत हामिला आहे त वज़ह हमल इद्दत आहे। मिसाल तरीक़े अॼु अॻई खां पहिरीं तलाक थी, अॻई पुठियां बच्चो जनमियो, बसि इन जी इद्दत पूरी थी वई, कोई महीनो ॾींहुं गणे जो न आहे। अच्छा, अने जेकॾहिं 9 महीना लॻी विया हमल खे, त 9 महीने सुधी इन जी इद्दत जारी है। अथवा 9 महीने खां मथे जेसि ताईं बच्चो न जनमे तेसि ताईं इद्दत इन जी जारी है। बच्चो जनमे त पुठियां इद्दत पूरी। ॿिए नंबर ते उहो बच्चा जंहिंजी निकाह थिए थी ऐं जंहिंखे माहवारी यानी शरई ओज़ुर नथो अचे, कंहिं कारण सर बंदि रहियो, ऐं पिणु सम्झी सघो था, ऐं पूरो चवणु घुरां थो, उन जी इद्दत सिर्फ़ु 3 महीना आहे। 3 मुंदो ई पण पाण खे सम्झे जो आहे। जनरली जंहिं औरत खे माहवारी अचे थी, शरई ओज़ुर चालू आहे, उन जी इद्दत तलाक थी वई, 3 माहवारियूं ऐं उज़ुर शरई आयो, पाक थी। हिकिड़ो फ्री उज़ुर शरई, फ्री पाक, फ्री उज़ुर शरई, फ्री पाक, 3 फेरा उज़ुर शरई ऐं सम्झी सघो था माहवारी, अने तोहर यानी पाकी 3। इन्ही में अक्सर ये समझो जो 90% या 100% ईज फतवा अचे थो जो 3 महीना वेर। शरीयत ईअं न चए, शरीयत ईअं चए 3 तोहर यानी उज़ुर शरई अचे, तलाक भले जॾहिं ॾिने, तलाक पुठियां उज़ुर शरई अचे, पाकी थी वञे, फ्री उज़ुर शरई, फ्री तोहर, फ्री उज़ुर शरीफ़, फ्री पाकाई थी वञे, इहे इन जी इद्दत है। अल्लाह वधारे बहितर ॼाणे थो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।